सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन कराची शाख तरफा सिंध जे नामियारे अदीब तैलीमदान दानिश्वर ऐं सदारती एवॉर्ड याफ्ता साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी 106 सालगिरह सिघा जे मरकजी ऑफिस में थी गुज़री। सालगिरह तकरीब में सिघा जे मरकजी चेयरमैन मोहम्मद रफ़ीक जाफरी, मसूद नूरानी, प्रोफेसर एजाज कुरैशी, मोहम्मद अशरफ खुहावड़, मोहम्मद इब्राहिम जोयो जे फर्जंद महबूब अली जोयो, मोहम्मद अकबर मलक, अली मोहम्मद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त जोया साहब जो ज़िक्र आहे त जोया साहब हर हवाले सां पंहिंजी शख़्सियत जो हिसो पंहिंजो उन कंट्रीब्यूट कयो, चाहे जेके तहरीकूं हुयूं उन्हनि में बि, ऐं उन खां अलावा जेको शुरू खां वठी जेको तइलीमी जेको निसाब जेको असांजो रहियो उन खां वठी हू लाॻापियल रहियो तइलीम सां। इब्राहिम जोया साहब हिकिड़ो ज़बरदस्त माण्हू हो ऐं हुनजी सॼो ज़िंदगी जो महवर हो सिंध ऐं सिंध जी भलाई, सिंध जी निजात। मोहम्मद इब्राहिम जोयो साहब सिंध जी तमामु वॾी पर्सनैलिटी आहे ऐं सिंध जो वॾो दानिश्वर अदीब ऐं तमामु घणी हुनजी महिनत थियल आहे। एतिरा किताब लिखियल आहिनि। साईं खे असुलु लॻा जेको हुयो न तालीम सां तमामु घणो हो। साईं हिकु वॾो दानिश्वर, वॾो नेशनलिस्ट ऐं वॾो क़ाबिल, मां चवंदो हिकु वॾो उलमा माण्हू हुयो। ऐं तव्हां इन ॻाल्हि सां ॿुधायो त साईं खे सिंध सां एॾी मोहबत हुई, एॾी अटैचमेंट हुई जो साईं हिकिड़ो किताबु लिखियो सेव सिंध, सेव द कंटीजेंट। त उन ज़माने में पीर इलाही बेग साहब खे कंहिं चई साईं खे जेको आहे 1941 में टीचर हुया साईं सिंध मदरसे में, नौकिरी मां रिमूव कराए छॾियऊंसि। उन जी मूंसां मोहबत केतिरी हुई। जॾहिं आउं चौथीं क्लास में हुउसि, ऐं सुबुह जो नाश्तो करे कोन वियसि त नाश्तो खणी स्कूल आया ऐं टीचर खां मूंखे इजाज़त वठी मूंखे जेको आहे सो लॉन में वेही जेको आहे सो नाश्तो खाराइनि। जॾहिं आउं नंढो हूंदो हुउसि त मूंखे पाण सां गॾु वठी वेंदा हुआ। मोहम्मद इब्राहिम जो साहब हिकु वॾी तारीख़ आहे, वॾो इदारो आहे ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन अॼु कराची ब्रांच जे पारां जेका उनजी सालगिरह मल्हाई पई वञे, छो त हू हिंदनि इदारनि जे बानियुनि मां हिकु हुयो। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो 106 साल उनजी उमिरि ऐं यकीनी तौर ते हुन पाकिस्तान ठहण खां अॻु में पाण जवान हुया। 30 साल खां मथे साईं जिन जी उमिरि जवान हुया ऐं तालीम बि हुन पाकिस्तान ठहण खां अॻु में हासिलु कई। उस्ताद थिया, सिंध मदरसे में उस्ताद हुआ। जोया साहब हिकिड़ी जेका आहे सा ॾाढी ईअं खणी चइजे त आम ज़िंदगी हुई हुननि जी। समाजी हवाले सां हुननि में को वॾमाण पाई न हुई, जेतिरो जोयो साहब तमामु वॾो इंसान हुयो। मोहम्मद इब्राहिम जोयो सिंध जो सरमायो हो। हुनखे हिकु किताबु लिखण तां खेनि सिंध मदरसतुल इस्लाम में उस्ताद जी नौकरीअ तां बरतरफ़ कयो वियो। तक़रीब में मोहम्मद इब्राहिम जोयो जी सालगिरह जो केक कटे मोहम्मद इब्राहिम जोयो जे लिखियल किताब जी महूरत पिणु कई वई। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन कराची शाख तरफ़ां सिंध जे नाले वारे अदीब दानिश्वर ऐं एवॉर्ड याफ्ता साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी 106 सालगिरह मल्हाए किताब जी महूरत कई वई। कैमरामैन वकार शेख सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।